अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अॼोके सिंध काबीना जे इजलास जे हवाले सां। सिंध काबीना जो इजलास सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो। इजलास में मुख़्तलिफ़ खातनि जी कारकर्दगी ऐं तरक़ियाती कमनि जे हवाले सां वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में ज़रई पाणी जी खोट ते शदीद गणतीअ जो इज़हार कयो वियो ऐं सिंध काबीना पारां इहो मुतालबो कयो वियो त इरसास तकरारी केनालनि खे फौरी तौर बंदि करे ऐं सिंध खे जे हिसे जो जाइज़ पाणी ॾिनो वञे। काबीना में ॿुधायो वियो त 91 वारे पाणी ठाह ते पिणु इरसा पारां अमल न पियो थिए ऐं सिंध खे उन जे हिसे खां घटि पाणी थो मिले। इन ते बि ॻाल्हि ॿोल कई वई, मुख़्तलिफ़ मामला वीचारे ठाहिया, जंहिंमें तवानई वारो बहरान पिणु वीचारे ठाहियो। तवानई जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां काबीना खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिंध में बिजली जी लोड शेडिंग जे हवाले सां तमामु घणी बदतरीन सूरत हाल आहे। मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि जिते ट्रांसफार्मर सड़ी वञनि था, ख़राब थी वञनि था, उन्हनि जी मरम्मत नथी थिए। इन हवाले सां उन्हनि जो चवणु हो त इहो मामिलो वाबदा अथॉरिटीज़ सां हल कयो वेंदो। अॼोके प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त सिंध काबीना जे इजलास में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, जेके फ़ैसिला थिया आहिनि, उन्हनि ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करे सघूं। नाज़रीन, सिंध काबीना जे इजलास जे हवाले सां अॼु कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला कया विया, कहिड़ा कहिड़ा मामला गौर हेठि आया, इन हवाले सां असांखे ॻाल्हाइण जे लाइ हिन वक़्तु जॉइन कयो आहे तवानई जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख। वॾी महिरबानी शेख साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। शेख साहब, छा चवंदो, अॼु सिंध काबीना जो इजलास बि थियो, तवानई जे हवाले सां हिन वक़्तु सिंध में छा सूरत हाल आहे? बिजली जी लोड शेडिंग या ट्रांसफार्मर जे हवाले सां तव्हां पारां पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। मां अॼु कैबिनेट खे ब्रीफिंग ॾिनी, जेका असांजी कल्ह मीटिंग थी हुई असद उमर जी सरबराही में हिकिड़ी कमेटी आहे, कैबिनेट कमेटी ऑफ एनर्जी फॉर एनर्जी। उनमें पंहिंजो जेको IG साहिब जेको प्रोग्राम ठाहिनि था बिजली पैदा करण जो 2030 ताईं, उनजे हवाले सां सिंध हुकूमत जो मौक़िफ़ हुन में रखियो ऐं सख़्तु मौक़िफ़ रखियो, छो जो सिंध सां वॾी ज्यादती पई थिए, जीअं ॿियनि मसइलनि में ज्यादती पई थिए, पाणी में, नाले में ऐं हर मसइले में, त बिजली जे एनर्जी जे मसाइल में बि साॻियो ई मतिलबु मसइलो आहे। असांजा प्रोजेक्ट्स जेके आहिनि, जेको IG साहिब जो प्रोग्राम आहे, उनमें रखिया कोन था वञनि ऐं जेके पॉलिसी ठाहियूं ARE रिन्यूएबल एनर्जी जी जेका पॉलिसी आहे 2020 वारी, उनमें जेके शयूं तइ करे विया, जेका वज़ीर ते आया उन्हनि तइ कयो, उन्हनि खां सफ़ा फ्री था वञनि। हाइड्रो जेको आहे ARE पॉलिसी में नथो अचे, उनखे शामिल कयो अथऊं। तक़रीबन 12,000 मेगावाट जा प्रोजेक्ट खणी आया आहिनि KP जा ऐं वापदा जा, जंहिंते असां एतिराज़ कयोसीं, चयोसीं त असांखे ॿियनि सूबनि जे प्रोजेक्टनि ते एतिराज़ न आहे, पर इहे ARE पॉलिसी में नथो अचे हाइड्रो, ऐं असां सां वाइदो करे आयासीं ARE पॉलिसी जे वक़्तु इहा पंहिंजो असां जेका हाइड्रो जी पॉलिसी अलॻि आणींदासीं। उन ते असां भरपूर एहतजाज कयो ऐं प्लस थर में हिकिड़ो ब्लॉक 6 आहे, ओरेकिल हिकिड़ी बरतानवी कंपनी आहे, उनखे पंहिंजो परमिशन ते NOC कोन था ॾियनि पिया पावर प्लांट जी ऐं हुन खोटाई जे हवाले सां। त इहे जेके बि इशूज़ हुया ऐं विंड जा जेके प्रोजेक्ट आहिनि 5, उहे रोकिया अथऊं, उन्हनि ते असां ॻाल्हायोसीं ऐं उन्हनि खे मां इहो चयो त हीअ तव्हां जेको कालाबाग ते जेका बदएतमादी आहे पूरे मुल्क में, ख़ासि तौर ते सिंध में, त उहा वरी तव्हां एनर्जी जे मसाइल में तव्हां पैदा करणु चाहियो था ऐं तव्हां असां सां ॻाल्हि ते कमिट करे वियो, हाणे वञी तव्हां ॿी ॻाल्हि कयो था पिया ऐं CCI जे फ़ैसिलनि जे मथां इहे एनर्जी डिपार्टमेंट जेको आहे मर्कज़ी हुकूमत जो पावर डिवीजन जेके चवनि था, या जेका कैबिनेट कमेटी ऑफ एनर्जी आहे, उन फ़ैसिला कया आहिनि जेके CCI जे फ़ैसिलनि जे मथां आहिनि, जेके टोटली गैर आइनी ऐं गैर क़ानूनी आहिनि। इहे तमामु शयूं असां ॾिसूंसीं ऐं चयोसीं त जेको तव्हां प्रोग्राम ठाहियो था बिजली जी जनरेशन जो, IG सेट जेके ठहनि था, असां हुनखे हरगिज़ क़बूल न कंदासीं। जेको बि तव्हां प्रोग्राम ठाहियो आहे ऐं CCI में असां मुखालफ़त कंदासीं अगरि तव्हां सिंध जो मौक़िफ़ हुन में न रखियो। इहा ब्रीफिंग मां कैबिनेट जे पुलिस खे ॾिनी, वज़ीर आला खे ॾिनी, ताकी सिंध जे माण्हुनि खे ख़बर पए त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको मौक़िफ़ सिंध जे मफ़ाद जो आहे उहो मर्कज़ जे हर लेवल ते रखे थी, चाहे उहो CCI में वज़ीर आला जेको सिंध जो मौक़िफ़ रखे थो ऐं शयूं थिए थो, उहे बि इन तरह जूं आहिनि त सिंध जो हक़ सां तव्हांखे फसलु ॾींदासीं ऐं पंहिंजो एहतजाज कंदासीं। उहा ई ॻाल्हि त थी आहे। असांजे हिन एहतजाज जे करे उन्हनि मीटिंग ॿीहर रखी आहे ताकी हिन में मूंखां पंहिंजो कंसेंसस पैदा थी सघे। उहा सुभाणे रखी अथऊं ऐं परीहं मीटिंग आहे, पोइ मां हुन में ख़ासि तौर ते चयो आहे त मां पाण हुन में वेंदुसि हीअं ताकी असां हिते पंहिंजो मौक़िफ़ रखी सघूं ऐं पंहिंजी ॻाल्हि मञाए सघूं।
शेख साहब मौक़िफ़ भी रखियो वञे थो तव्हां पाण केतिराई दफ़ा असेंबली जे फ्लोर ते निशानदेही करे चुका आहियो वफ़ाक़ी हुकूमत जी ज़्यादतियुनि जे हवाले सां सिंध में डिगी लोड शेडिंग जे हवाले सां उन बावजूद को तहरुक नथो वठे। ॾिसो हाणे इहे फोरम आहिनि सियासी फोरम ऐं मतिलबु पार्लिमानी जमहूरी फोरम आहिनि जी हिते बंदूक रखी त वरी कोन था सघूं न ई वरी तरीक़ेकार आहे इन खां वधीक ॿियो छा मौक़िफ़ स्ट्रॉन्ग रखिजे जेको असां रखूं था ऐं चऊं था प्रेस कॉन्फ्रेंसूं आहिनि वज़ीर आला बि प्रेस कॉन्फ्रेंस करे थो ॿिया वज़ीर बि मुतलिका जेके आहिनि उहे बि प्रेस कॉन्फ्रेंस कनि था असेंबली जे फ्लोर ते बि चऊं था कोर्टुनि जो हाल तव्हां ॾिठो आहे कोर्टुनि मां असांखे उमेद आहे बाक़ी त घटि नज़र थिए तंहिं करे इहे कोर्टुनि में मामला विया त सिंध सां जेको हशर तव्हां ॾिठो आहे चाहे पंहिंजो जेको बि इशू हुजे उन में सिंध जे मौक़िफ़ खे नथो ॿुधो वञे ऐं एतिरे क़दुरु जो पूरे मुल्क में सर्विस कमीशनूं कमु कनि थियूं सिर्फ़ु सिंध जी सर्विस कमीशन जेका आहे पब्लिक सर्विस कमीशन उनखे तोड़ियो वञे थो हज़ारे माण्हू जेके कानून जे तहत भर्ती थिया पंहिंजी जेका असांजी फुर्ती कमेटी हुई उन्हनि माण्हू थिया हुया उहे बि सिंध जा माण्हू हज़ारे माण्हू उन्हनि हिकिड़े सोच सां उन्हनि खे बेरोज़गार थियण जो फ़ैसिलो करे छॾियो ऐं हिन खां अलावा अस्पतालूं जेके वॾियूं हुयूं उनजो तव्हां फ़ैसिलो ॾिसो मतिलबु जेको फ़ैसिलो ॾिसो कुतो कंहिंखे चक थो पाए त चवनि था त बाबा वधी वञी पघारूं बंदि कयो त मतिलबु तव्हां ॾिसो त इहे फ़ैसिला उहे आहिनि जिते मतिलबु ओपनली माण्हू हाणे तनक़ीद कनि था माण्हू ॻाल्हाइनि था असां बि हुनमें चवंदासीं त बिल्कुलु ऐं जेको इहो चीफ जस्टिस वारो मामिलो थियो सिंध हाई कोर्ट वारो मामिलो तव्हां ॾिसो त उनखे कीअं मतिलबु कंहिं तरीक़े सां उनखे मतिलबु इहो ॾेखारियो वियो त हुनखे चीफ जस्टिस थी करे हुनखे एडॉक ऐं टेम्पररी जज रखियो वियो जॾहिं कुझु जूनियर जज हुनजे हेठों कमु कंदो हुनखे परमानेंट जज थियो वियो तव्हां हिन मां अंदाज़ो करे सघो था त अगरि असां जेको फोरम आख़िरी फोरम आहे जुडिशरी जो उते वियासीं त उते छा असरु थींदो हाणे उहो मतिलबु असां ॿिया बि इशूज़ जेके पंहिंजा आहिनि उहे मुख़्तलिफ़ फोरम ते भरपूर नमूने कयूं था ऐं इन करे असां उन्हनि खे अॻिते वधणु कोन ॾिनो आहे असां शयूं लोड शेडिंग जेका सिंध में थिए पई जेका सिंध सां बिजली जे हवाले सां ज़्यादती आहे गैस जे हवाले सां ज़्यादती आहे असां चवंदा रहिया आहियूं ऐं उन ते रुकावटूं असां विधियूं आहिनि ऐं उहो भरपूर नमूने सां पंहिंजो केस पेश कयो आहे ऐं ताकी सिंध जा माण्हू उन सां मुतमइन आहिनि छो जो असां जंहिं तरीक़े सां उन सां ॻाल्हायूं था त असां कंहिं बि हुजत या उहा नथा रखूं पिया ऐं तव्हां ॾिठो त कुझु जजनि वरी डेफिनेटली उहे जज हुया जेके इंसाफ़ पसंदि जज आहिनि उन्हनि नोटिस वरितो गैस कंपनियुनि खे घुरायो ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि डेवलपमेंट स्कीमुनि खे कराइण जी उहा कोशिशि हले पई कुझु थियूं आहिनि कुझु हलनि पियूं त मतिलबु ॾिसो जॾहिं फेडरल गवर्नमेंट टोटली मुखालफ़त ते लही अचे जॾहिं सफ़ा दुश्मनीअ वारे हवाले सां अची पहुचनि ऐं जॾहिं असांजो हक़ असांजा जेके आहिनि उहे हर तरीक़े सां हक़ जेको सिंध जो आहे उनखे खसण जी कोशिशि कनि त लाज़मी आहे त पोइ फाइट थींदी पोइ कॾहिं कामयाबी थींदी कॾहिं उहो प्रोग्राम जेका पंहिंजी फाइट आहे वार आहे उहा जारी रहंदी असां पंहिंजे हक़ खां दस्तबरदार न थींदासीं पंहिंजे जवान खे ॿुधाईंदासीं त मर्कज़ में हिन वक़्तु सिंध दुश्मन हुकूमत आहे ऐं तव्हां ॾिसो जेको बि आहे जुडिशरी जे हवाले सां थिए पियो उन्हनि जो जेको लॉ मिनिस्टर आहे उनजी तव्हां ज़बान ॾिसो उनजी ॻाल्हियूं ॿुधो ऐं जेके बि माण्हू भर्ती थियनि था उहे मतिलबु हिकिड़े ई तबिके जा आहिनि मां त चवां थो त इन खां वधीक सिंध दुश्मनी कहिड़ी थी सघे थी जेका तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हिन वक़्तु करे पई आहे उनजा वज़ीर कनि पिया। शेख साहब बिल्कुलु सही तव्हां ॻाल्हि कई मुख़्तलिफ़ मामला आहिनि जीअं बिजली जो मामिलो आहे उन ते वॾे वज़ीर बि ॻाल्हायो तव्हां बि ॻाल्हायो था पाणी ज़रई पाणी जी खोट जे हवाले सां या जेके तकरारी कैनाल आहिनि उन्हनि खे खोलण जे हवाले सां बि वफ़ाक़ पंहिंजी होड ते बरक़रार आहे छा चवंदो वफ़ाक़ी हुकूमत गुज़िरियल 3 सालनि खां सिंध सां मुख़्तलिफ़ मामलनि ते नाइंसाफ़ियूं कंदी रही आहे जुडिशरी में तव्हां जेतिरो मां सम्झमि तव्हांजी ॻाल्हि तव्हां चओ था त असां उते वञणु नथा चाहियूं उते को अहिड़ो फ़ैसिलो न थींदो आइनी क़ानूनी फॉर्मनि मां अञा ताईं कुझु हासिलु न थी सघियो आहे छा सिंध जो अवाम ईअं ई भोॻींदो रहंदो? ॾिसो खोड़ जाइ ते असांखे कामयाबी मिली आहे असां जेके शयूं कयूं त उतां वफ़ाक़ी खे पोइ कयो आहे या हुनखे रुकावट विधी आहे पाणी हाणे हिकिड़ो जेको उन्हनि जेको इर्सा जे ज़्यादती जेका सिंध सां करे पई हुनजो बि असां उथारियो आहे भरपूर पंहिंजो आवाज़ उथारी आहे ऐं डेली तव्हां ॾिसो डेली बेसिस ते हुकूमत जे तरफ़ों असां पंहिंजो एहतजाज में रिकॉर्ड करायूं था माण्हू एहतजाज कनि था ऐं ॾिसो हुन में रिज़ल्ट निकिरंदो अहिड़ी ॻाल्हि न आहे ठीकु आहे नुक़सानात थियनि था शयूं उहे मतिलबु लहनि जेके असां चाहियूं था या जेको असांजो हक़ु आहे पर इहो मां तव्हांखे यकीन ॾियारियां त इहे जेका फाइट आहे जेका वार आहे जेका सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत विढ़े पई जेको बिलावल भुट्टो साहिबु जेको ॻाल्हाए थो जेको करे थो उन जो असरु ज़रूरु थिए थो
कंहिं न कंहिं शयुनि में इंशाल्लाह असांखे रिज़ल्ट मिलंदो ऐं तव्हां ॾिसंदो त रिज़ल्ट मिलंदो पाण खे। शेख साहब आख़िरी सवाल तव्हां खां अफ़गाननि जे हवाले सां जेका धारियुनि जी यलगार थिए पई ॾिठो वञे थो त बॉर्डर ते काड़ी चेक एंड बैलेंस कोन्हे मुख़्तलिफ़ ज़रियनि खां ख़बरूं अचनि पियूं त उतां जेके ॾोहारी जेलनि मां निकिरनि था उहे बि जेके आहिनि से पाकिस्तान में सरहदी इलाइक़नि मां दाख़िल थियनि था बॉर्डर ज़रिए दाख़िल थियनि था वफ़ाक़ी हुकूमत इन ते का पॉलिसी जोड़े न सघी आहे सिंध सरकार या पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ छा हूंदो सिंध ते ऑलरेडी धारियुनि जो तमामु घणो भार आहे। ॾिसो हाणे हीअ जेको तव्हां ॻाल्हि ज़िक्र कयो त इहो टोटली फेडरल सब्जेक्ट आहे असां निशानदेही कई आहे पर एतिरी नाअहल मर्कज़ी हुकूमत आहे एतिरो नाकाम हुनजी फॉरेन पॉलिसी रही आहे कि मतिलबु पाड़े जे कंहिं मुल्क सां मतिलबु तव्हां ॾिसो अफ़गानिस्तान वारो इशू आहे इल्ज़ाम वरी बि पाकिस्तान ते लॻनि पिया एॾी मदद पाकिस्तान हुननि जी करे थो पोइ बि मतिलबु असांजे मथां इल्ज़ाम आहे त हिन जी टोटल फेलियर आहे पॉलिसी कोई बि दुनिया जे मुल्कनि सां बीहण लाइ तयारु न आहे ऐं मतिलबु उहे डील नथा करे सघनि हाणे बि हज़ारे माण्हू लखे माण्हू तयारु वेठा आहिनि इहे सभु था पाकिस्तान ईंदा हे त वरी बि हिकिड़ी हिते खारदार तारूं लॻल आहिनि त कुझु रुकावटूं आहिनि पर बॉर्डर वरी बि खुलिया पिया आहिनि इन्हनि जो वॾो असरु पवंदो सिंध ते ऐं छो जो इहे ॿियनि किथे टिकंदा ई कोन इहे हमारे जेके ईंदा सिधो सिंध में ईंदा कराची में ईंदा ऐं हिते अची करे असांखे हुननि जा मिट माइट जा हिते मौजूदु आहिनि त मां सम्झां थो त ब्रिटिश गवर्नमेंट हिन में पूरी फेल वई आहे ऐं सिंध हुकूमत जो हिन में रोल इहो ई आहे त असां आगाह करे सघूं था चेक करे सघूं था पुलिस जे ज़रिए टोटल फेडरल सब्जेक्ट आहे फेडरल माना उन में त ही कामयाबु न विया आहिनि ऐं कंहिं तरीक़े सां मुल्क माण्हू वञनि था अचण वारनि ॾींहंनि में वॾो लोड पवंदो ऐं सिंध हुकूमत शेख साहब बिल्कुल माफ़ कजो मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थी फेडरल सब्जेक्ट आहे पर सिंध सरकार पीपल्स पार्टी जो इन ते मौक़िफ़ छा हूंदो जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत अहिड़ो को फ़ैसिलो करे थी त पीपल्स पार्टी पंहिंजो मौक़िफ़ ॾेई चुकी आहे पीपल्स पार्टी पंहिंजो मौक़िफ़ ॾींदी रही आहे ऐं चैंपियन साहब बि हिन ते ॻाल्हायो आहे ऐं ॿियनि बि हिन ते ॻाल्हायो आहे ॾिसो मतिलबु असां छो चाहींदासीं त हिन में रुॻो मौक़िफ़ रखूं जेको अवामी मौक़िफ़ न हुजे पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ अवामी मौक़िफ़ हूंदो उहो ई मौक़िफ़ आहे जेको अवाम चाहे थी असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं हुते जेके आहिनि अफ़गान मुहाजिरीन खे ऐं हिनखे रखूं अथनि त उते रखनि बॉर्डर ते रखनि जीअं ईरान रखियो हुयो ऐं पर हिते उहो तॾहिं थींदो जॾहिं फेडरल गवर्नमेंट जो का तवको हुजे हिननि खे त मतिलबु इहो गैस जो मसइलो हल नथा करे सघनि महांगाई जो मसइलो नथा हल करे सघनि पाणी जो मसइलो हल नथा करे सघनि बिजली जो मसइलो हल नथा करे सघनि तव्हां ॿुधायो त हिननि मां कहिड़ी उमेद रखी सघिजे वॾी महिरबानी शेख साहब तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो नाज़रीन सूबाई वज़ीर तवानाई जा इम्तियाज़ शेख साहब असां सां गॾु हुननि जो चवणु हो मुख़्तलिफ़ मामलनि ते अॼु सिंध काबीना में जेके फ़ैसिला कया विया जंहिंमें तवानाई जे हवाले सां जेका बिजली जी सूरत हाल आहे उन हवाले सां हुननि चयो त केतिरा ई मनसूबा आहिनि जिन ते वफ़ाक़ अमल नथो करे या सिंध जा उहे मनसूबा जेके आहिनि से नाकाम करण जी कोशिशि कई वञे थी बिजली जी लोड शेडिंग जे हवाले सां हुननि जो चवणो त सिंध में तमामु घणी ख़राबु सूरत हाल आहे वापडा आॾो इहे मसइला रखिया वेंदा निशानदेही कई वई आहे पाणी जी खोट जे हवाले सां बि उन्हनि पारां ॻाल्हायो वियो धारियुनि जे हवाले सां अफ़गान मुहाजिरनि जे हवाले सां हुननि जो चवणु हो त मुकमल फेडरल सब्जेक्ट आहे पर उन बावजूदि सिंध हुकूमत अवाम जे भले जे लाइ जेको अवाम चाहींदी सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी उहो ई कंदी प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं हिन वक़्तु ॻाल्हि कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे हवाले सां जिते अफ़गान मुहाजिरिन जे हवाले सां ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं इन ते का वाज़े पॉलिसी जोड़े न सघी आहे सिंध हुकूमत बि इनखे मुकमल फेडरल सब्जेक्ट करार ॾिनो आहे त उते इहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त उतां जेका लॾ पलाण थींदी उनजो घणे खां घणो जेको बोझ आहे उहो सिंध सूबे ते पवंदो जेको अॻई धारियुनि जी आबादकारी जे बोझ खे भोॻे रहियो आहे इन ई मामले ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं नाज़रीन इन मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर तर्ज़े निगार नसीर मेमण साहब जॉइन कयो आहे नसीर साहब भलीकार वॾी महिरबानी नसीर साहब तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो नसीर साहब छा चवंदव अफ़गान मुहाजिरिन जे हवाले सां हिन वक़्तु अफ़गानिस्तान में जेका सूरत हाल आहे ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे बल्कि ॾिठो वियो आहे त केतिरनि ई अफ़गान मुहाजिरिन जी उतां लॾ पलाण शुरू थी चुकी आहे जंहिंजो घणो बोझ असांजे मुल्क ऐं ख़ासि करे सिंध सूबे ते बि पइजी रहियो आहे छा चवंदव ॾिसो हींअर ताईं त का वॾी गैर मामूली लहर उतां माइग्रेशन जी न थी आहे जेका थी आहे उहे काबुल मां फ्लाए कनि पिया माण्हू जेके अमेरिका या यूरोपियन कंट्रीज़ जा जेके सपोर्टर हुआ हींअर ताईं उहे पिया वञनि त वॾी मास माइग्रेशन अञा शुरू न थी आहे इहो ॾिसणो त हींअर में लॉ एंड ऑर्डर कीअं थो रहे इकोनॉमी जी सिचुएशन कीअं थी रहे
खुद तालिबान जॾहिं कंप्लीटली उते पंहिंजी गवर्नमेंट जी अॼु उन्हनि ठाहिणु शुरू कई, अॼु उन्हनि कुझु अहम उहिदा विराया आहिनि। इन खां पोइ ॾिसणो आहे त उते हू हुकुमरानी कीअं था हलाए। उन खां पोइ अंदाज़ो थींदो त छा का वॾी उतां उथल पुथल थिए थी त वॾे अंग में उतां माण्हू निकिरनि था, ऐं जे निकिरनि था त पाकिस्तान मां हिते पासे हुनजी ॿ सरहदियूं लॻनि थियूं। हिकिड़ो चवण वारो पासो आहे जेको कंधार खे लॻे थो, ऐं हिकिड़ो जलालाबाद खे लॻे थो पिशावर खां कोरखम खां। जी ऐं इहे त ॿ मुख्य लंघ आहिनि। उन खां सवाइ जेको ओपन बॉर्डर हुयो उहो वॾी हद ताईं सील थियल आहे, पर पोइ जॾहिं इम्कान खे रद्द नथो करे सघिजे त उतां कुझु देशनि मां माण्हू अची सघनि था। पर जेकर चइजे त का वरी लखनि जे अंग में माण्हू अचण लॻनि, अञा उहा नौबत आई न आहे। पर पाकिस्तान में जेको गॾियल क़ौमुनि जे इदारे जो पनाहगीरनि वारो इदारो आहे, उन पाकिस्तान जे सरहदी इलाइक़े में कोई ॿुधो पिया ख़बरुनि में त 5-7 लख माण्हुनि जे कैंपिंग जो अरेंजमेंट कयो आहे। उहा जॾहिं नौबत आई तॾहिं अंदाज़ो थींदो त सूरत छा। वफ़ाक़ी हुकूमत इन हवाले सां कंफ्यूजन जो शिकार आहे या का पॉलिसी न जोड़ी सघी आहे। शेख रशीद वफ़ाक़ी घरू वज़ीर जो इहो चवणो त अञा ताईं इन ते का हिकमत अमली तरतीब न ॾिनी आहे। छा असांजी ख़ारजा पॉलिसी एतिरी कमज़ोर आहे त असां अञा ताईं इन जे हवाले सां को फ़ैसिलो न वठी सघिया आहियूं? पाकिस्तान सां जेके इहे ॿ सरहदूं हितां माण्हुनि जी अचवञ रेगुलरली रहे थी, ऐं इहो अंदाज़ो न आहे त को वॾे अंग में जंग सटियल माण्हू उतां प्लान करे आया आहिनि। त मुमकिन बि आहे, इनखे रद्द नथो करे सघिजे। अगरि अहिड़ा माण्हू उतां वॾे अंग में अचनि था त हुननि जो पहिरियों पड़ाव थींदो आहे कोटा, ऐं होॾां पहिरियों पड़ाव थींदो आहे पिशावर। जंहिंखां पोइ उहे ज़ाहिर आहे त जेके इकोनॉमी जा सेंटर आहिनि ओॾां वञणु चाहींदा आहिनि, छो त कोटा पाण इकोनॉमी लिहाज़ सां जो मज़बूत शहर कोन्हे, पिशावर बि न आहे हिकु लिहाज़ सां, वरी ॾेई वठी उहे माण्हू कराची अचनि था। पर हींअर ताईं जीअं मूं चयो त वॾे अंग में हज़ारनि जी काई अलवार जो ॿुधण में न आयो आहे अञा ताईं, पर उनजो इम्कान ऐं ख़दशो ज़रूरु मौजूदु आहे। तो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान इन हवाले सां रुॻो ॻाल्हियूं त हींअर ताईं कयूं आहिनि, पर प्रैक्टिकली रुॻो स्प्रिंग कैंप जी ॻाल्हि ॿुधूं पिया, साथ कोरखम साइड ते पई ठहे, उहा बि केतिरे क़दुरु स्ट्रांग आहे। उते छा पियो थिए, या जलालाबाद जी साइड ते, होॾां कंधार जी साइड ते छा पियो थिए, उनजी का मालूमात पब्लिक में अचे न पई। त मुंहिंजो ख़्याल आहे त हिन वक़्तु सिंध हुकूमत खे थोरी पंहिंजी खुलियल रखणु घुरिजे, ऐं जेके मुख्य लंघ आहिनि ख़ासि तौर ते रस्तनि सां जेके माण्हू अचनि था त घटि में घटि सिंध में एंट्री वक़्तु कहिड़ो सुञाणप कार्ड जी चपास ऐं अहिड़े क़िस्म जो को निज़ाम शुरू करणु घुरिजे सिंध हुकूमत खे, त जेके माण्हू ॿाहिरां अचनि था घटि में घटि हुनजी सुञाणप अचे थो, केरु आहिनि किथां पिया अचनि था, एंट्री थिए। त हुकूमत पाकिस्तान में अञा ताईं हुन ते को कमु न पई करे, पर सिंध हुकूमत खे हेॾो मुंहिंजो ख़्यालु आहे हीउ मौक़ो आहे त हाणे खां ई कुझु पंहिंजी सरगर्मी ॾेखारणु घुरिजे। त वॾी लहर अची वई त पोइ इन टाइम ते हुनखे रोकणु ॾुखियो थी। नसीर साहब, इहा ॻाल्हि बि जेका आहे सा ॿुधी पई वञे त कुझु कैम्प्स ठाहियूं वेंदियूं जेके उतां जेकॾहिं अफ़गान मुहाजिरिन अचनि था, माइग्रेशन थिए थी त उन्हनि खे उते ई रखियो वेंदो, ईअं उअं ई महदूद, पोइ जॾहिं हालात बहितर थींदा उहे पंहिंजे मुल्क में वापसि वञणु चाहिनि त वञी सघनि था। कैम्प में माण्हुनि खे रखणु दुनिया में जिन मुल्कनि कयो आहे उन्हनि करे ॾेखारियो आहे। तुर्की शाम जे पासे खां जेतिरा बि पनाहगीर आया उनखे प्रॉपर कैंपुनि में महदूद रखियो। ईरान अफ़गानिस्तान खां ईंदड़ समूरनि कैंपुनि में उन्हनि खे उन वक़्तु बि महदूद रखियो हो। असां वटि छो पॉलिटिक्स थोरो हिन में इन्वॉल्व रही आहे, ऐं रुॻो पॉलिटिक्स न मथी लेवल ते जेके मुल्क जा मामला हणाईंदड़ इदारा आहिनि उहे बि को नरम गोशो रखंदा रहिया अफ़गाननि जे बारे में। नतीजो इहो थियो त हज़ारनि जंग में उहे हिकिड़ा माण्हू बि पाकिस्तान जे बेटियुनि में शहरनि में पहुची विया जेके तरहक़ीक़त जंग सटियल कोन हुया, पर उहे हिकिड़े ॿियनि मिशन्स ते हुया। पोइ तव्हां जो पाकिस्तान में जेका रचोछाण थी, बम धमाका थिया, मनशियात थी, हथियार थिया, सभु कुझु थियो। त उन वक़्तु जेका ग़फ़लत कई हुई उनजो नतीजो अञा ताईं पाकिस्तान भोॻे पियो। हींअर बि पाकिस्तान में इंतिज़ामी तौरु इहो न आहे, कुझु सलाहियत कान्हे, सलाहियत आहे, को मसइलो न आहे त 20,000 माण्हुनि खे कैंपुनि में अक़वाम मुतहदा जी मदद सां उन्हनि खे हुते रिस्ट्रिक्ट करे छॾिजे, पाबंद कजे उन्हनि हदुनि जे अंदरि। उते सख़्तु चौकसी हुजे, उते चिरपुर महदूद हुजे, उते उन्हनि खे खाध खुराक गॾियल क़ौमुनि जे इदारे खे चइजे तव्हां पहुचायो। उन सिस्टम बिल्कुलु पॉसिबल आहिनि, पर हाणे जेकर सियासी नियत न हूंदी ऐं सरगर्म उन हिसाब सां इदारा न थींदा, उन हिसाब सां उपाउ न वठंदा, त पोइ माज़ीअ जो जेको तजुर्बो आहे उहो ज़ाहिर आहे त उन इम्कान खे रद्द नथो करे सघिजे त माण्हू वरी शहरनि में पहुची।
नसीर साहब, उपा न वठण या फ़ैसिलो न करण या उन ते अमल न करण जा कहिड़ा कारण थी सघनि था? वज़ीर आज़म पाण इन हवाले सां तमामु नरम हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू ॾेई चुको आहे। पॉइंट ऑफ व्यू ॾियण हिकिड़ी ॻाल्हि आहे, सरकारी ऐलान करण हिकिड़ी ॻाल्हि आहे, अमली तौर ते छा इंतज़ामी तौर तां उन शइ खे हीअं करियो पिया या नथा करियो, अहम ॻाल्हि इहा आहे। जी, तो हाणे जेको कुझु थींदो ॾिसणो आहे त सरकार हुन में मुख़लिफ़ केतिरी आहे। मोदीअ बि चयो त ईअं न आहे त को इहो नामुमकिन आहे, इहो डूएबल आहे, पर उहो करण जे लाइ उहा सियासी नियत खपे, उहा सियासी दिलि खपे ऐं इंतज़ामी सघ मौजूदु आहे। हाणे उहा सियासी क़यादत या बयान पंहिंजी जाइ ते अमली तौर ते कीअं शयूं थींदियूं उहो ईंदड़ ॾींहनि में अनफोल्ड थींदो नज़र अची वेंदो। नसीर साहब, सिंध हुकूमत जी इन सूरत हाल में कहिड़ी ज़िम्मेवारी बणिजे थी? तव्हां स्टेटमेंट्स ॾिसी चुका हूंदव त मुकमल इन खे वफ़ाक़ी सब्जेक्ट, वफ़ाक़ी मसइलो करार ॾिनो पियो वञे त भई वफ़ाक़ जेका पॉलिसी ॾींदो, सिंध हुकूमत खे छा करणु घुरिजे इन मामले में? सब्जेक्ट त बिल्कुलु वफ़ाक़ी आहे। जेके माण्हू ॿाहिरां अचनि पाकिस्तान जे अंदरि इहो ज़िमो उन्हनि खे रोकणु या उन्हनि खे मैनेज करणु, उहो आहे त वफ़ाक़ जो ज़िमो। पर हाणे जीअं त माज़ीअ में तजुर्बनि ॿुधायो त माण्हू फिरगिरी पोइ अचनि सिंध में था, तंहिं करे सिंध हुकूमत लाइ ज़रूरी आहे त उहा पंहिंजा इंतज़ामत करे, वफ़ाक़ खे भली यादि ॾियारिजे त उहा पंहिंजे मामलनि खे ॾिसे ऐं हिन मामलनि खे ऑर्गेनाइज़ करे ज़रूरी उपाउ वठे, हुनखे यादि ॾियारिजे हुनजो किरदारु। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन वक़्तु ज़रूरत आहे त सिंध हुकूमत पंहिंजे जेके मुख्य लंघर आहिनि सूबे जा, उन्हनि ते पंहिंजी चौकसी वधाए, घटि में घटि शनाख़्ती कार्ड पुछण, सुञाणप कराइण ऐं माण्हुनि खां सुवाल जवाब करण जो सिलसिलो करे सघनि था। रेंडमली करे सघिजे थो, पब्लिक ट्रांसपोर्ट खे बि ॾिसी सघिजे थो। अॻियां ही सियासी नियत जो मामिलो आहे, हुकूमत सां हाणे पंहिंजी त करे सघे थी। जेकर का गाॾी सिंध में दाख़िल थिए थी त उहे लंघर जेके आहिनि हाईवेज़ जा, उते चेक पोस्टूं अॻे हुजनि, रुॻो हुनखे फाल करण जी ज़रूरत आहे। बाक़ी रुॻो बयाननि सां ॿाहिरि शइ हल न थींदी, या रुॻो वफ़ाक़ लाइ चई छॾनि त उन्हनि जो कमु आहे, इहो काफ़ी न आहे। वफ़ाक़ ॿुधी करे छिंडो कानून कंदो त तव्हांखे सिंध जे हवाले सां सिंध हुकूमत जी ज़िमेवारी त आहे त उहा हिननि शयुनि खे हाणे खां ई मुंड खां ई ॾिसे, ईअं न त वफ़ाक़ जे आसिरे वेठा रहूं ऐं पोइ वरी मामला ॾुखिया थी। महिरबानी। सीनियर तर्ज़ निगार नसीर मेमण साहब सां गॾु हुआ। नाज़रीन, नसीर मेमण जो चवणु हो त मुकमल इहो वफ़ाक़ी सब्जेक्ट आहे, उन बावजूदि सिंध में पीपल्स पार्टी खे इन हवाले सां पंहिंजी पॉलिसी खे वाज़े करण जी ज़रूरत आहे, सरहदनि ते चौकसी सख़्तु करण जी ज़रूरत आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं त वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त सिंध हुकूमत मकानी चूंडूं कराइण जे लाइ तयारु आहे, पर तकरारी आदमशुमारी ते तकबंदियूं करणु आइन जे ख़िलाफ़ आहे। जेसिताईं तकरारी आदमशुमारी बाबति फ़ैसिलो पार्लियामेंट में पेंडिंग में पियल आहे, जेसिताईं उतां फ़ैसिलो नथो अचे, तेसिताईं जेकनि से चूंडूं न थियणु घुरिजनि। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे PTI सां ताल्लुक़ रखंदड़ मेंबर्स इन असेंबली बिलाल गफ़ार ज्वाइन कयो आहे। बिलाल साहब, वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। थैंक यू सो मच सबीन, थैंक यू सो मच फॉर। बिलाल साहब, क्या कहेंगे? बल्दियाती इंतखाबात करने के लिए मुर्तज़ा वाहब की स्टेटमेंट है कि वो तो तैयार हैं, लेकिन वो जो तकरारी आदमशुमारी की हल्का बंदियों का मामला है वो आइन के खिलाफ है, क्या कहेंगे आप? जी शुक्रिया सबीन, आपने मुझे मौका दिया। सबीन, मैं क्या कहूँ कि देर आई दुरुस्त आई, या फिर मैं कहूँ कि कंफ्यूजन के शिकार पाकिस्तान पीपल्स पार्टी और उनके नालायक वुज़रा, और अब तो ये छोटे जो साहब हैं जो अब डिफेक्टो वजीर आला अपने आप साहब को मानते हैं, इनका 2 दिन पहले इनका स्टेटमेंट था कि हम बल्दियाती इंतखाबात नहीं कराएंगे। देखिए, पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध हाई कोर्ट में गई है और हमने कहा है कि जो आर्टिकल 140A की जो इम्प्लीमेंटेशन है वो कराई जाए और बाख्तियार आपके बल्दियाती इंतखाबात सिंध में होने चाहिए, नंबर 1। नंबर 2 कि हम समझते हैं कि जब तक एम्पावर्ड लोकल बॉडी सिस्टम पूरे सूबा सिंध में नहीं होगा, आपके जो बुनियादी मसाइल हैं वो हल नहीं होगा। और साथ साथ ये जो आर्टिकल 140A कहता है कि इम्प्लीमेंटेशन ऑफ PFC, जिस तरह आपको पता है कि अब 14 साल हो गए PFC का इम्प्लीमेंटेशन इस सूबे में नहीं हुआ। तो साथ साथ है ना, ये इन्होंने जो कहा कि बल्दियाती इंतखाबात, पाकिस्तान तहरीक इंसाफ बल्दियाती इंतखाबात के लिए तैयार है। और ये बात जो है, क्योंकि 2017 का सेंसस आया था
जिस तरह आपको पता है कि 2018 का इलेक्शन हुआ था वो नई मर्दमशुमारी पे बेसिस पे और नए हल्का बंदी पे हुआ था। तो उस वक्त आपके एनए लेवल और पीएस के लेवल पे डिलिमिटेशन हो गई है। जो यूसी यूनियन काउंसिल्स की जो है वो उस पर डिलिमिटेशन नहीं हुई, तो जाहिर है उसका डिलिमिटेशन का प्रोसेस वापस होगा जो आपके 2017 के रिजल्ट्स के ऊपर है। तो मैं समझता हूँ कि सिंध हुकूमत को डिलिमिटेशन पे काम करना चाहिए और हल्का बंदियों पे काम करना चाहिए। लेकिन सिंध हुकूमत तो मर्दमशुमारी के नतायज के मुताबिक जो है वो सीसीआई के एकतरफा फैसले पर वो तो कहते हैं हमें तो एतराज है। जिन्होंने सेंसस कराया 2017 में, उस वक्त हमारी हुकूमत फेडरल में नहीं थी और उस वक्त पीपल्स पार्टी इनके कजन्स के जो बाद में इनके इत्तेहादी भी बन गया वो उन्होंने सेंसस करवाए। जो सबसे जो अहम इंपॉर्टेंट बात है कि हमारी जो डिमांड है कि जो बल्दियाती इंतखाबात हो वो न्यूट्रल सेटअप में हो। मुर्तजा वहाब पाकिस्तान पीपल्स पार्टी के में हैं और दूसरी जो बात ये है कि वो वजीर भी हैं और एडमिनिस्ट्रेटर भी हैं। तो ये न्यूट्रल सेटअप जब तक नहीं होगा तब तक साफ शफाफ इलेक्शन जो है वो आपके मुमकिन नहीं है। हम समझते हैं कि ट्रांसपेरेंट फ्री इलेक्शंस तभी होंगे जब आपका ट्रांसपेरेंट और न्यूट्रल सिस्टम आएगा। हम ये कभी भी हम ये नहीं समझते कि मुर्तजा वहाब के होते हुए, एडमिनिस्ट्रेटर होते हुए, सारे पावर्स होते हुए एक फ्री और ट्रांसपेरेंट इलेक्शंस आपके बल्दियाती इलेक्शंस हो सकते हैं। तो एक तो सबसे पहले ये हमारी डिमांड भी है और हम हर फोरम पे ये बात उठाएंगे कि मुर्तजा वहाब बीइंग कराची के एडमिनिस्ट्रेटर होते हुए हमें ये बल्दियाती इंतखाबात जो है वो हमें लगता है कि ये कराची में को ये हाईजैक करने की कोशिश कर रहे हैं और ये फिर नाकाम होंगे। लेकिन अब मुर्तजा वहाब तो कराची के एडमिनिस्ट्रेटर मुकर्रर हो चुके हैं। जरूरत इस बात की है कि बल्दियाती इंतखाबात जो एक पॉलिटिकल वाबस्तगी है, जो वजीर आला के मुशीर है, जो है ना मिनिस्टर का है, वो उधर कोई आपको पता है ना केयरटेकर सेटअप है ना हमेशा जो है वो आपके बल्दियाती इंतखाबात कराती है या आपके नेशनल असेंबली या प्रोविंशियल असेंबली के जो जनरल इलेक्शन होते हैं। ये कहाँ की है कि आप हर जिन्होंने इलेक्शंस करवाने हैं उनके ऊपर एम्पावर होके, उनके ऊपर काबिज होके आप इलेक्शंस करवा दें। तो ये कौन सी डेमोक्रेसी है, ये कौन सी जमहूरियत है? बड़े ये डेमोक्रेसी के चैंपियन बनते हैं। लेकिन बिलाल साहब, पीपल्स पार्टी का तो मौक़िफ़ है कि हक्कामी नतायज जारी होने और हल्का बंदियां मुकम्मल होने तक हम बल्दियाती इंतखाबात नहीं करा सकते जब तक हल्का बंदियां मुकम्मल नहीं होती। और वो कहते हैं कि जो सीसीआई ने मंजूरी, हल्का बंदियां तो होनी है ना, क्योंकि जो आपका 2017 में नया सेंसस आया है जिसमें आपकी पूरे जो नई पॉपुलेशन आई है, जो डिस्ट्रिक्ट वाइज पॉपुलेशन आई है, उस पर आपकी नई हल्का बंदियां तो होनी है। आपकी है ना 35,000 से या 50,000 का अगर एक यूसी की डिलिमिटेशन होती है तो आपके बहुत से डिस्ट्रिक्ट में यूसीओ का इजाफा होगा। तो उसके लिए पूरी इनकी जो है आपका डिलिमिटेशन का प्रोसेस तो शुरू से होगा। जब मर्दमशुमारी के नताइज पर एतराजात हैं तो हल्का मैं ये समझता हूँ कि वो सेटअप होना चाहिए जो तमाम स्टेक होल्डर्स के साथ एक्सेप्ट होना चाहिए। सारे सिंध में जितनी पार्टियां हैं उनको है ना ऑन बोर्ड लिया जाए और एक सेटअप बनाया जाए, फिर बल्दियाती इंतखाबात कराए। ये यकतरफा और ये अगर आप समझते हैं कि ये हाईजैक करके कराची में हुकूमत करना चाहते हैं तो इनके ख्वाब है ना ये कभी पूरे नहीं होने देगी पाकिस्तान तरीके से। बिलाल साहब, पार्लियामेंट का मुश्तरका इजलास, वो कह रहे हैं कि हमने पार्लियामेंट में इसके हवाले से रेफरेंस भेजा है, इसके लिए जो पेंडिंग में उसका ताहाल हमें जवाब नहीं दिया गया। निसार कुरैशी साहब कहते हैं कि पार्लियामेंट का मुश्तरका इजलास बुलाया जाए इस हवाले से। देखिए 2017 में ये जब सेंसस हुआ था तो पार्लियामेंट ने उस वक्त एक रूल पास की थी, एक रेजोल्यूशन, एक अमेंडमेंट की थी कि वन टाइम जो है आपका इसको इलेक्शंस के लिए वेवर दिया था क्योंकि उस वक्त तक आपके सेंसस के फाइनल रिजल्ट्स नहीं आए थे, तो जो आपके प्रोविजनल रिजल्ट्स थे उसके ऊपर आपके हल्का बंदी हुई थी और उसके ऊपर आपके इलेक्शंस का प्रोसेस स्टार्ट हुआ था। क्योंकि आपका फाइनल रिजल्ट आ गया है और आपके पास सारे फैक्ट्स एंड फिगर्स सामने आ गए, तो मेरे हिसाब से सिंध हुकूमत को डिलिमिटेशन का प्रोसेस स्टार्ट कर देना चाहिए। बहुत शुक्रिया। और अगर कोई लीगल समझते हैं कि कहीं लीगल रुकावटें हैं तो उसके लिए पाकिस्तान तहरीक इंसाफ अपना रोल प्ले करने के लिए तैयार है। लेकिन ये मुझे समझ में नहीं आता कि कभी वो लोकल बॉडी इलेक्शन से भागते हैं, कभी वो चेक हम कराने के लिए तैयार है। तो ये मुझे इनकी क्लैरिटी मुझे समझ में नहीं आती कि किस तरफ जाना चाह रहे हैं।
बहुत शुक्रिया बिलाल गफ़ार साहब, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, मेंबर सिंध असेंबली PTI सां ताल्लुक़ रखंदड़ बिलाल गफ़ार साहब असां सां गॾु, उन्हनि जो चवणु हो त बल्दियाती चूंडूं पहिरीं त पीपल्स पार्टी कराइण जे लाइ तयारी न हुई, उनखां पोइ मुख़्तलिफ़ जवाज़ ॾींदी रही, उनखां पोइ इहो मुख़्तलिफ़ स्टेटमेंट्स ईंदियूं रहियूं। बिलाल गफ़ार जो चवणु हो त आदमशुमारी जा जेके बि नतीजा आहिनि उन्हनि खे मंज़ूर कंदे हल्का बंदियुनि तरफ़ तकबंदियुनि तरफ़ वञणु घुरिजे त जीअं बल्दियाती चूंडूं थी सघनि। PTI सां ताल्लुक़ रखंदड़ मेंबर सिंध असेंबली बिलाल गफ़ार जो इहो बि चवणु हो त जेकॾहिं क़ानूनी हवाले सां सिंध हुकूमत खे या पीपल्स पार्टी खे का मदद घुरिजे त हू इन जे लाइ बि तयारु आहिनि, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मकानी चूंडुनि तरफ़ पीपल्स पार्टी खे वञणु घुरिजे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।